नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के ठुल मां ख़बर ॾींदारो। सिंध के शहर ठुल में तकरीबन 100 के करीब राइस मिलूं मौजूद हैं। हर एक राइस मिल ते केतरा मजदूर मजदूरी करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे पंहिंजे बचड़न जो पेट पाले रहा आहिनि। इन जदीद दौर में महंगाई अरूज ते हुजण बावजूद मजदूरन जो दर्द पंहिंजे दिल में रखंदड़ मजदूर फेडरेशन के अगवान मोहम्मद इब्राहिम कंडरानी पारां गुलशेर चौक ते सस्तो होटल कायम कयो है, जिते रोज़ानी की बुनियाद ते सवई मजदूर सस्ते रेट 30, 40, 50 ऐं 60 रुपए में पेट भरे पंहिंजे कम ते वेंदा आहिनि। मजदूर अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जो भाजी खाराए थो वॾो होटल और गरीब मिसकिन सां मदद करे थो। अल्लाह जी महिरबानी आहे। गरीब जो मज़दूर आहिनि, सभु मज़दूर आहिनि। ॾिसे थो 30, 40 जो भाजी होटल वारो ॾिए थो। ॿियो होटल वारो 40, 30 जो भाजी किथे ॾींदो था? मिसकिन आहिनि, गरीब हर को रोज़गार करनि था। 30 जो बि भाजी सेठ ॾिए थो। सेठ भलो माण्हू आहे, सफ़ा असां सां मदद बि करे थो। ॾिसे थो लस्सी बि खाऊं था। ग़रीबत आहे बाबा, मज़दूरी एतिरी वधई नथो काॾे वञूं। मज़दूरी वधियल हुजे बि पोइ को सुठी भाजी खाऊं हा। वरी दाल आहे, बटालू आहे, सब्जी आहे, पालक आहे, इहो खाऊं था। बाबा तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो वारनि जी। अल्लाह तव्हांजो ख़ुशि कंदो। अल्हम्दुलिल्लाह वॾो सहूलियत आहे मज़दूरनि जे लाइ। 2-3 मिला जेके मज़दूर अचनि था कमु करनि था, उन्हनि खे 20 रुपए जी भाॼी मिले थी। सुख था सहूलियत सां मानी खाइनि था। ॿी जॻह 50 जो 100 जो को भाॼी न मिलंदो आहे, हिते 20 रुपए जा भाॼी खाइनि था। अल्हम्दुलिल्लाह सां वॾो सहूलियत आहे मज़दूरनि जे लाइ। चांहि जी सहूलियत आहे, मानी जी सहूलियत आहे। अल्हम्दुलिल्लाह मज़दूर असांजा सभु ख़ुशि। ॿियो सहूलियत इहो आहे, गुलशेर ॻोठ में होटल निकितो ग़रीबनि लाइ सहूलियत आहे। 30, 40 जो भाॼी वठी हर को किथे ॾींदो था? मिसकिन आहिनि, गरीब हर को रोज़गार करनि था। 30 जो बि भाजी सेठ ॾिए थो। सेठ भलो माण्हू आहे, सफ़ा असां सां मदद बि करे थो। ॾिसे थो लस्सी बि खाऊं था। ग़रीबत आहे बाबा, मज़दूरी एतिरी वधई नथो काॾे वञूं। मज़दूरी वधियल हुजे बि पोइ को सुठी भाजी खाऊं हा। वरी दाल आहे, बटालू आहे, सब्जी आहे, पालक आहे, इहो खाऊं था। बाबा तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो वारनि जी। अल्लाह तव्हांजो ख़ुशि कंदो। अल्हम्दुलिल्लाह वॾो सहूलियत आहे मज़दूरनि जे लाइ। 2-3 मिला जेके मज़दूर अचनि था कमु करनि था, उन्हनि खे 20 रुपए जी भाॼी मिले थी। सुख था सहूलियत सां मानी खाइनि था। ॿी जॻह 50 जो 100 जो को भाॼी न मिलंदो आहे, हिते 20 रुपए जा भाॼी खाइनि था। अल्हम्दुलिल्लाह सां वॾो सहूलियत आहे मज़दूरनि जे लाइ। चांहि जी सहूलियत आहे, मानी जी सहूलियत आहे। अल्हम्दुलिल्लाह मज़दूर असांजा सभु ख़ुशि। ॿियो सहूलियत इहो आहे, गुलशेर ॻोठ में होटल निकितो ग़रीबनि लाइ सहूलियत आहे। 30, 40 जो भाॼी वठी हर को मानी खाई ड्रव करे थो। अॻे केकनि में गुज़ारा करनि पिया, मज़दूर सफ़ा ख़तमु थी कमज़ोर थी विया। इन जे करे मोहम्मद इब्राहिम कंडरानी होटल खोलियो गुलशेर ॻोठ में, जबल जी होटल। सहूलियत आहे। ॿियो इहो आहे, मज़दूरनि खे कंहिंखे आहे न आहे खाई पी नाला लिखाए हलिया वञनि, शाम जो अची पैसा ॾियनि। अवामी होटल जबल जे नाले सां खुलियो आहे। तक़रीबन हिते सभई मिलियूं आहिनि। उन्हनि जे हिसाब सां जेके मज़दूर पार्टी आहे, मज़दूर ग़रीब आहिनि, उहे जेके हिते 30 रुपए जे भाॼी सां पंहिंजे मानी खणी अचनि था। हिते माशाल्लाह ख़ुशिगुज़ार आहिनि। वॾी वॾी महिरबानी। ऐं मां जीअं त मोहम्मद इब्राहिम जो मदद सां, मोहम्मद इब्राहिम जी हीअ होटल आहे, उन जबल जे नाले सां जेको हले थो, असांखे वॾी रिलीफ मिले थी। इन खां वधीक असांखे कुझु नथो खपे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सिंगल दाल कढी दे। तकरीबन 4 लाख 4.5 लाख आबादी ठुल तालको आया, जिते रईस मिलनि जे सभिनि लाइ तव्हां होटल खोलियो आहे गरीबनि लाइ। उन जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? अल्हम्दुलिल्लाह जीअं त आऊं पाण मज़दूर अॻवान आहियां, पूरे हिते जो नुमाइंदगी कंदड़ आहियां पूरे सिंध जे हवाले सां। हीअ तहसील ठुल राइस इंडस्ट्री जे हवाले सां मशहूरु आहे। सो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां 2-3 महीना थिया आहिनि। हीअ होटल असां स्टार्ट कयो आहे, जेको राइस इंडस्ट्री जे चौगिर्दी में ई पसगिरदाई में विच सेंटर ते होटल आहे। अल्हम्दुलिल्लाह सभई मज़दूर रोज़ाना अची करे मानी खाईंदा आहिनि। पर असां हिकिड़ो सहूलियत ॾिनो आहे, जो पोरे त आहिनि मज़दूर मिसकिन आहिनि। हीअ आम होटलनि ते वेही करे जेकॾहिं मानी खाइनि, हिकिड़ो माण्हू बि 150, 200, 300 रुपयो बिल निकिरंदो आहे। पर आऊं हीअ 30 रुपया जे पर्ची खां वठी 50 रुपए ताईं हीअ पर्ची हलायूं था। जेको हिकिड़ो मज़दूर अचे थो, उनखे असां 30 रुपए जो भाॼी ॾियूं था। 2 मानी उहो खणे थो, 50 रुपए में अल्हम्दुलिल्लाह उनजो पेट भरिजे थो। 3 मानी खाईंदो त 60 रुपए में पेट भरिजे थो। हिकिड़ा अहिड़ा बि ग़रीब माण्हू आहिनि जेके पंहिंजी घरों मानी खाईंदा आहिनि, उहो 40 रुपए जो हीअ पर्ची असां उनखे ॾींदा आहियूं। 40 रुपए भाॼी, 2 माण्हू उहो 40 रुपए सां पेट भरे करंदा। ही अल्हम्दुलिल्लाह इन जी जेको आहे न पघर जी बरकत सां असांजो बि अल्हम्दुलिल्लाह सुठो रोज़ी थिए थो, तमामु सुठो। असांजी बच्चनि जो बि रोज़ी थिए थो। पर ये मज़दूरनि जे लाइ बि सुनहरी मौक़ो आहे। उहो बि अल्हम्दुलिल्लाह मानी खाइनि था, चांहियूं पीअनि था, दुआऊं ॾियनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।